अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। वरेल खान हाणे रस बालाजी खान मथा हमलो करे के मारे छॾींदो। शाहनवाज आख़िरकार मंठार के गोरे हाथ करे वठंदो। शेर दिल हाणे मंठार के मारे छॾींदो। तो दोस्तों तव्हांखे सॼी कहानी अपडेट नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा थी सघे मुझे यूट्यूब चैनल मेरे बेल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बिजनेस न करंदो काफ़ी असांजी सलाह थी ऐं तव्हांखे भी वधीक वीडियो ॾिसण वटा मिलंदा। दोस्तों मुझे टाइम वेस्ट करण करां हलूं था पंहिंजी कहानी अपडेट की तरफ। दोस्तों हाणे वरेल खान जो है सिकंदर के साफ साफ चई छॾींदो त तूं जो इन मंठार जे पोयां हाणे न बजे नहीं तू राणी के आज़ाद करा। छो जो राणी हाणे रस बालाजी खान जी धी आहे। रस बालाजी खान जाने या मंठार जाने या राणी जाने इन में कुछ तुंहिंजो कुछ भी न वञे। बहरहाल तू हाणे रस बालाजी खान जो सोच त उन जो छा कयूं। उन जे मथा हमलो करे ऐं जो कम तमाम कयूं जेसीं ताईं उनके न मारींदासीं जेसीं ताईं सुख जो साह असां कॾहिं भी न खणंदासीं। सिकंदर खान चवंदो त बाबा साईं मां पहिरियां हर हाल में मंठार के गोरे इन राणी के वठी ईंदुसि। जेसीं ताईं मंठार हथ नथो चढ़े जेसीं ताईं मां सुख जो साह न खणंदुसि। उन खां बाद जो है बालाजी खान के खिलाफ सोचींदुसि ऐं उन खां बाद रस बालाजी खान जो तमाम करे उनजो फैसलो करे छॾींदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो शाहनवाज खान जो है शेर दिल वारनि सां मिलंदो। शेर दिल वारनि खे चवंदो त मंठार जो है रस बालाजी खान सां वॾी नाइंसाफ़ी करे वई आहे। उहो राणी के वठी वञी करे हितां निकिरी वियो आहे। बहरहाल तव्हां उनखे गोरे हथ कयो। उन खां जो है राणी के आज़ाद कराइणो आहे। राणी उनखे बाद मंठार के मारणो आहे। दिल चवंदो त शाहनवाज खां पहिरीं हर हाल में इन राणी छोकरी के आज़ाद करे उते मंठार के मारे ईंदुसि। छो जो मंठार मुंहिंजो दुश्मन आहे ऐं उन दुश्मन के मारे हुतां जो है राणी के घर वापस वठी ईंदुसि। बहरहाल रस बालाजी खान अहिड़ो त कमीनो आहे जो राणी के मारे छॾींदो। शाहनवाज चवंदो त दिल तूं परेशान न थी उनजो ज़िम्मो मां खणंदुसि ऐं रस बालाजी खान के कॾहिं भी नुक़सान पहुचाइण न ॾींदुसि न ही हू राणी के को नुक़सान पहुचाईंदो। तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे। दिल चवंदो त शाहनवाज तूं परेशान न थी। अगर जेकॾहिं मंठार मुंहिंजे रुख चढ़ी वियो त पोइ मां उनजे चवे मां राणी के ज़रूर आज़ाद कराए ईंदुसि। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रस बालाजी खान जो आहे मुंशी जे मथां ज़ोर वधाए छॾींदो। मुंशी खे चवंदो त मूंखे हर हाल में मंठार खपे। जेसीं ताईं तव्हांखे मंठार नथो मिले जेसीं ताईं तव्हां घर वापस न अचो। जेकॾहिं तव्हां घर वापस आया त पोइ मां तव्हांखे मारे छॾींदुसि। दोस्तों उम्मीद है कहानी इन के पसंद असांखे ॾींदा इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं नई वीडियो में। खुदा हाफ़िज़।